नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। वक़्त पीर जो ॻोठ मां ख़बर ॾींदा हलूं त सहेल लाखो ॾांहुं असांजा पैसा हुआ। मुंहिंजो पुटु पैसा वठण वियो त सहेल लाखो पंहिंजे साथियुनि सां गॾिजी उबतो पाण गार गंद करे मुंहिंजे पुट सां विड़ियो ऐं पंहिंजे ई माण्हुनि जे धक लॻण सबबि ज़ख़्मी थियो आहे। बेगुनाह असां मथां कूड़ा केस दाख़िल कराइण चाहिनि था। नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। इसाक नारे जो ॾस में पीर ॻोठ जे रवासी पीपी जे मुक़ामी अॻवान ऐं नारे जा बिरादरी जे मोज़िज़ मोहम्मद इसाक नारे जो इतिया कंदे चयो आहे त असांखे में जो वाड़ो आहे ऐं सहेल लाखो असां खां खीर वठंदो हो। जंहिंजा पैसा वठण लाइ मुंहिंजो पुटु दिलबर वियो त उबतो सहेल लाखो मुंहिंजे पुट खे घटि वधि ॻाल्हाइण सां गॾु पंहिंजे साथियुनि समेत मार कुट कई, जंहिं दौरान हू पंहिंजे ई साथियुनि जी लठ लॻण करे ज़ख़्मी थियो आहे। हिन चयो त हाणे सहेल लाखो ऐं संदसि अज़ीज़ असां मथां फुर जा कूड़ा इल्ज़ाम हणी असांखे कूड़नि केसनि में फासाए पैसा फॿाइण चाहिनि था। हिन IG सिंध DIG सखर SSP खैरपुर का मुतालबो कयो त अणधुरी जांच कराए पैसा वापस ॾियारे इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।